शहर में बर्फ़ियो हथरादो पैरा पैदा थियण सबब शहरी सख्त परेशानी के मुंह ॾियण लॻा आहिनि। शहर जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मिलंदड़ इतलाह मूजिब बर्फ़ नायाब थियण करे माण्हू बर्फ़ी हुसूल लाइ मुख़्तलिफ़ वॾनि ऐं दुकाननि जा चकर काटण ते मजबूर बणिजी विया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त सख़्त गर्मी जी मौसम में बर्फ़ी हथरादो कोट सबब पैदी पाणी समेत रोज़मर्रा जी ज़रूरतुनि खे पूरो करणु ॾुखियो थी पियो आहे। ज़रियनि मूजिब कुझु बर्फ़ फ़रोशनि पारां बर्फ़ खे मुक़रर अघ बदिरां वधीक क़ीमतुनि ते वकिरो करण लॻा आहिनि। इतलाह मुताबिक़ बर्फ़ जी वापारनि सां लाॻापियल कुझु माण्हू पाण में सलाह करे वारे सां मख़सूस अॾनि ते बर्फ़ जी फ़राहमी ऐं वकिरे जो तरीक़ो इख़्तियार कयो आहे, जंहिं सबब शहर में बर्फ़ी दस्तयाबी वधीक मुतासिर थी रही आहे। इन सूरतहाल सबब ग़रीब ऐं मिस्किन तबक़े सां तालुक़ रखंदड़ शहरी सभ खां वधीक मुतासिर थी रहिया आहिनि, जेके थधी पाणी लाइ बि परेशान नज़र अचनि था। शहरी ज़िले इंतिज़ामिया ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बर्फ़ी मसवाई खोट जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं बर्फ़ी मुनासिब अघनि ते फ़राहमी खे यकीनी बणायो वञे, तॾहिं आवाम खे रिलीफ मिले सघे। गरीब जो हाल कीअं हूंदो जंहिं वटि फ्रिज बि न आहे, सोलर बि न आहे। 500 कमाइण वारो माण्हू अधु पाव 200 रुपया था ॾियनि, जेको अधु पाव 50 में मिलंदो आहे उहो 200 रुपए जो अथव अधु पाव, त बि उहा बर्फ़ नथी मिले असांजे वॾे शहर में। इन जे करे हिकु हिकु गाॾी बाईपास ते बीठी आहे, हिकिड़ी गाॾी खपे थी त ॿी खे ॻाल्हि था कनि, हाणे तूं अचु। THN न्यूज़ अवाम जे ॾुखनि दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.